बे पासे खैरपुर में ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासी। एंटी करप्शन सखर की टीम जो DHO ऑफिस से छापो आयो है। 11 सालन जो रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ज़रीन मूजिब दवाइन की खरीदारी की मद में करोड़न रुपयन की करप्शन वाली शिकायतन बाद छापो हयो वियो। अवां खे आगाह कयूं पिया। एंटी करप्शन की टीम साल 2010 खां 2021 जो रिकॉर्ड तहवील में वठी मामले की जांच शुरू करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ खैरपुर में अवां सां शेयर कयूं पिया। एंटी करप्शन सखर की टीम जो DHO ऑफिस से छापो हयो आहे। 11 सालन जो रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ज़रीन मूजिब दवाइन की खरीदारी की मद में करोड़न रुपयन की करप्शन वाली शिकायतन बाद छापो हयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। एंटी करप्शन की टीम साल 2010 खां 2021 जो रिकॉर्ड तहवील में वठी मामले की जांच शुरू करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। एंटी करप्शन सखर की टीम जो DHO ऑफिस से छापो आयो आहे। 11 सालन जो रिकॉर्ड पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ज़रीन मूजिब दवाइन की खरीदारी की मद में करोड़न रुपयन की करप्शन वाली शिकायतन बाद छापो हयो वियो आहे। इन हवाले से अपडेट मालूम कंदासीं। खैरपुर जो रिपोर्टर अली अकबर गोपांग अस सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अली अकबर, आगाह कजो, एंटी करप्शन की टीम कार्रवाई कई आहे। जी, खैरपुर में एंटी करप्शन पुलिस टीम डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस से ओचितो छापो हणी 11 सालन जो रिकॉर्ड जो है वो पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। एंटी करप्शन पुलिस जे छापे दौरान ऑफिस में मौजूद अमले में थरथरो पइजी वियो। उन मौके ते एंटी करप्शन पुलिस सखर की टीम डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस खैरपुर जे 2010 खां 2021 ताईं जो समूरो रिकॉर्ड जो है वो पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ॿुधाए पियो वञे त खैरपुर शहरनि तरफ़ दवाउनि की खरीदारी के मुद्दे में करोड़ों रुपयन की करप्शन वाली शिकायतों करण बाद एंटी करप्शन पुलिस डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस से छापो हयो। होॾां राब्तो करण ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर खैरपुर रहमतुल्लाह सोनी ॿुधाए तो एंटी करप्शन सखर की टीम छापो न आयो आहे। एंटी करप्शन पुलिस सालानो रिकॉर्ड वठण लाइ ऑफिस अची करप्शन वारियूं ॻाल्हियूं जेका आहे उहा सदाकत न आहे। जी ठीक है, वॾी मेहरबानी अली अकबर तफ़सील ॾिना।